नाज़रीन सबको न्यूज़ सां हाज़िर रहियूं। नूरियाबाद खां असां सां रिपोर्ट शेयर कई आहे मंज़ूर हुसैन पालारी। रिपोर्ट मूजिब ॻोठ हाजी दुर मोहम्मद पालारी भरिसां रूमी सिटी क़ाइमु। रूमी सिटी जो तेज़ीअ सां कमु जारी, ॻोठाणनि में ख़ुशीअ जी लहर छायल। ॿिए तरफ़ रूमी सिटी जे ओनर पारां ॻोठ हाजी दुर मोहम्मद पालारी खे रोज़गार समेत मुख़्तलिफ़ बुनियादी सहूलतूं ॾियण जो ऐलान, जिन में बिजली, पाणी, गैस ऐं इस्पताल समेत स्कूल जहिड़ियूं बुनियादी सहूलतूं ॾियण जो बाज़ाब्ता ऐलान कयो वियो। ॻोठाणनि पारां पंहिंजा मौक़िफ़ ॾेई ख़ुशीअ जो इज़हार कंदे ॿुधायो वियो त रोज़गार समेत सभिनी सहूलतुनि जे करे असां ॻोठाणा तमामु ख़ुशि आहियूं। ॻोठाणा अली अकबर पालारी, मीर हसन, फज़ल पालारी, गुल मुनीर पालारी समेत काफ़ी ॻोठाणा मौजूदु हुआ ऐं ॻोठाणनि दुआऊं पिणु घुरियूं त अल्लाह पाक हिन प्रोजेक्ट खे जल्द कामयाबु करे।